रेणी केनाल भरसा जिते सियाड़वा जो जेको आहे आपाशी अमलदारनि जी मिली भगत सां जेको आहे पाणी चोरी करे पंजाब तरफ़ विकिरो थी रहियो, जंहिं करे जेका हितां जा मक़ामी आबादगारनि जो जेको ज़मीनूं आहिनि उहे बंजर थी वियूं आहिनि ऐं हितां जा जेका मक़ामी आबादगार आहिनि उहे पंहिंजो वक़्तु फसल न आहिनि पोखे सघिया, जंहिंजे करे हितां जा जेका मक़ामी आबादगार सरापा एहतजाज भिड़ियल। अचो त हिन हवाले सां जेको आहे एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक छा था ॿुधाइनि। पानी विकिरो कंदा आहिनि सब ऑफिसर, SDO, दरोगा, बेलदार, बाक़ाइदा हद जी पुलिस भी उन्हनि सां ॿधल आहे। उन्हनि जा झटा सरेआम हलंदा पिया आहिनि। रेणी केनाल जे पैप खे वॾो सारो टुकड़ो कपियो अथनि, काटे ॾिनो अथनि गैर क़ानूनी। असां ग़रीबनि जूं ज़मीनां बंजर पियूं थियूं, पाणी आहे कोन, गैराबाद पियूं आहिनि, पैसनि ते ॾोकड़ ते उहे पंहिंजा पाणी विकिणींदा पिया आहिनि। असांजी अपील आहे सिंध ऑफिसरनि खे महिरबानी करे इहो चोरी पाणी बंदि करायो वञे। रेणी कुछ झटनि ते पार चवंदा पिया आहिनि, इहो सभु अफ़सरनि जो कमु आहे। उन्हनि को पैसा घिनी उन्हनि खे पाणी विकिणंदा वेठा आहिनि। असांजूं ज़मीनां हुते बंजर पियूं आहिनि, असां सां ज़ुल्म आहे, न को अदल आहे, न को पुलिस में, न दरोगनि में, न बेलदारनि में, न काई शइ में अदल रहियो न आहे। अगरि असां इहो अपील कंदा पियूं ठहिया त बहितर आहे, न त पोइ हिते माण्हू मरदा। रेणी केनाल में अचे पियो पैप खे कट हणी करे, ठीकु आहे, जंहिंजे करे असांजे सिंध जूं ज़मीनां जेके गैराबाद पियूं आहिनि। महिरबानी करे असांजो जेको आहे असां रिक्वेस्ट था कयूं, अर्ज़ था कयूं वास्तेदारनि खे, अमलदारनि, उहिदेदारनि खे त महिरबानी करे चोरी पाणी जेको आहे बंदि करणु छॾे ॾियनि। नाज़रीन, तव्हां हितां जे मक़ामी आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त हितां जे लाॻापियल आपाशी अमलदारनि जेको आहे पंहिंजो रिश्वत एवाज़ हितां जे सिंध जो पाणी जेको आहे पंजाब विकिरो करे रहिया आहिनि, जंहिंजे करे जेको आहिनि असांजूं ज़मीनूं सुकी बंजर थी वियूं आहिनि ऐं असां पंहिंजो वक़्तु सर फसल न आहियूं पोखे सघिया। कैमरामैन सईद मकी सां गॾु अब्दुल गफ़ार मलिक, सिंध TV न्यूज़, उबाड़ो।